जॾहिं असीं इन दुनिया में आयासीं त न हलण ॼाणंदा हुआसीं न ॻाल्हाइण। अम्मा आंगर झले हलण सेखारियो, बाबा छाती सां लॻाए ख़ौफ़नि खां बचायो। नंढपण रांदि में गुज़री वियो, मज़ाक जी जवानी बि कहिड़ी न तेज़ी सां गुज़री वई। हाणे ज़िंदगी जी राह ते हली हली अॼु जिथे बीठासीं त ॼाण पई त वाट ख़तमु थियण वारी आहे। अखियूं कमज़ोर, दिलि थकल, साहनि जी रफ़्तार आहिस्ते आहिस्ते मौत ॾे वठी पई वञे। पर सोचण जहिड़ो सवाल उहो आहे, छा असां रब खे राज़ी कयो? नमाज़ूं वक़्त ते पढ़ियूं, माण्हुनि जा हक़ पूरा अदा कया, कंहिंजो दिलि त न ॾुखोयो। यादि रखो, ज़िंदगी दाइमी नाहे, मौत तमामु वेझो आहे। क़बर पई सॾ करे ऐं दुनिया असांखे ग़फ़लत में विझी रही आहे। हाणे ई वक़्तु आहे अखियुनि मां ॻोढ़ा कढण जो, दिलि जी सख़्ती ख़तमु करण जो ऐं रब ॾांहुं मोटण जो। अचो सची तौबा करियूं, दिलि साफ़ करियूं, रब खे यादि करियूं, त जीअं जॾहिं दुनिया छॾियूं त रब राज़ी हुजे ऐं असांजी आख़िरत बहितरीनु बणिजी वञे।